एतिरो त ग़लति लिखियो, एतिरी त ग़लति ॻाल्हियूं उन्हनि लिखियूं। सरमद जो उस्ताद ग़लति लिखियो, सरमद जी न्याणीअ खे उनखे वाइफ कयो, मुंहिंजी उन गिला कई। बाबा मां नंढड़ो माण्हू आहियां, मां नओं फील्ड में आयो आहियां। मां तंहिं वक़्तु जाफराणी साहब सेक्रेटरी हुयो। मां उन्हनि खे चयो त साईं हिन मूं ग़लति लिखियो आहे, हीउ किताब जेको लिखिजे थो पियो हीउ सदियुनि ताईं हलंदो। सुभाणे माण्हू चवंदा त न सरमद जी वाइफ इहा आहे, सरमद जो भाउ ईअं आहे, महिरबानी करे हिन जी तरजीह करायो। पर उनजो ठीकु आहे, असांजा प्रोग्राम तूं कर, भटशाह ते अचु, हेॾे अचु, मां कराईंदुसि। उहो अॼु ताईं सही न थियो। असांजा पढ़ियल लिखियल माण्हू। उन खां पोइ साईं मां 2-3 मिंट वठी सघां थो। उन खां पोइ लैंग्वेज अथॉरिटी पाण हिकिड़ी वेबसाइट ठही आहे। उन वेबसाइट में सरमद सिंधीअ खे पंजाबी चयो वियो आहे। यार असांखे 38 साल थिया आहिनि हिते, 17 साल सरमद ॻायो आहे, 17 साल असीं सिंध खे ॻायो आहे। सरमद त उन दौर में ॻायो जॾहिं हुन चयो लताड़े लांगू बूट तो ही लोयूं लंगूर जा ओड़ांग जंतियूं असमतूं हितां जी जरल नता झुकी हितां जा कोढ़ा पकू बचाईंदा वतन हितां जी नारियूं रुलन बचा पुनन दिनन बुढ़ारन मिट्टीअ धरन लाइ मोचड़ा केर वेंदो मशरज दौर में। पोइ बि तव्हां असांखे पंजाबी था चओ। अल्लाह रब्बुल आलमीन जो कसम असां पंजाबी आहियूं। असां सिंध सां मोहबत कई आहे, असां सिंधी आहियूं, असां सिंध जो खाधो आहे। मां अॼु बि डॉक्टर साहब चवंदो क्या सरमद जे पुट खे घुरायो, जेकॾहिं उहो पटको न ॿधण उनखे न अचे, जेकॾहिं खजी जे वण ते हू न चढ़ी सघे त उहो असां सिंधी न आहियूं। लैंग्वेज अथॉरिटी वारा असांखे दुनिया में पंजाबी करे पेश था कनि। 36-38 साल थिया आहिनि असां सिंध खे ॻायो आहे, सिंध सां मोहबत कई आहे। असां जेकॾहिं उर्दू ॻायूं आहे इंटरनेशनल फनकार हुजूं आहे, असांखे सिंध सां मोहबत आहे। सिंध असांखे इज़त ॾिनी आहे, सिंध असांखे मान ॾिनो आहे। मुंहिंजा ॾाॾा, मुंहिंजा परॾाॾा सखर में तदफीन थियल आहिनि, मुंहिंजी क़बरूं उते आहिनि। महिरबानी करे असांखे पंजाबी न कयो, अलाह खे दो। असीं सिंध जा ॼाया आहियूं, सिंध सां मोहबत कंदा आहियूं, असां सां नफ़रत न कयो। नूर अहमद मेमून साहब असांजो शाइर आहे, मुंहिंजो ॻोठ ई आहे। मुंहिंजे वालिद खे बि सुञाणे, मुंहिंजे ॾाॾे खे बि सुञाणे। डॉक्टर साहब खे रिक्वेस्ट आहे त सिंध लैंग्वेज अथॉरिटी वारनि खे एक्शन खणनि त भई जिते तव्हां सरमद जेका हिस्ट्री लिखी आहे उते पंजाबी लिखियो आहे, उनखे ख़तमु कयो वञे। महिरबानी कयो। असां तव्हां आहियूं, असीं सिंध जा आहियूं। जे जीवन तो में सिंध न आ पोइ मुंहिंजी तो खरगोरी आहे।